इमामत में अफदल बावी जवाद साने हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो आहे दुनिया मरे लता इन जे करे ॿुधायो सदाकत में आला इमामत में अफदल अबू बकर साईं खिलाफत में अफदल निभायो सजण सां सफ़र ऐं हदर में निभायो सजण सां सफ़र ऐं हदर में रफ़ीक़े नबिया रफ़ाक़त में अफ़ज़ल चओ न सुभान अल्लाह। मुंहिंजी शायरी वरी अरबी ते थोरो रुझान हूंदो आहे तव्हां सम्झंदा न आहियो इन जे करे थोरो सम्झण जी कोशिशि कयो। मिसाली मोहब्बत हबीबे खुदा सां वफ़ादार हरदम सचो दिल रुबा सां सचो दिल रुबा सां नसब में मिलायो खुदा मुस्तफ़ा सां नसब में मिलायो खुदा मुस्तफ़ा सां हबीबन जो सोरो कराबत में अफदल सदाकत में आला इमामत में अफदल अबू बकर साईं खिलाफत में अफदल लुटायो सचारे सजो माल पंहिंजो फिदा मुजतबा ते कयो आल पंहिंजो कयो आल पंहिंजो कयो घोर मुरसल ते अमवाल पंहिंजो कयो घोर मुरसल ते अमवाल पंहिंजो बिला शक सिद्दीक़ा सखावत में अफदल सदाकत में आला इमामत में अफदल अबू बकर साईं खिलाफत में अफदल खलीफो हबीबे खुदा पाक जो ऐं महबूब सरदार लौलाक जो लौलाक जो ऐं दुश्मन नबीअ ते गज़बनाक जो ऐं दुश्मन नबीअ ते गज़बनाक जो सिपाही सजण जो शुजात में अफदल सदाकत में आला इमामत में अफदल अबू बकर साईं खिलाफत में अफदल समूरा सहाबी प्यारा सचारा वडे शान वारा वडे मान वारा वडे मान वारा कवाकिब मिसल ही नबी जा सितारा कवाकिब मिसल ही नबी जा सितारा सितारो सिद्दीक़ा फजीलत में अफदल सदाकत में आला इमामत में अफदल अबू बकर साईं खिलाफत में अफदल ऐ खोसा गुलाम कादिर लिखी मालिका छा मदह अबू बकर जी
मां पढ़ा छा पढ़ी मां पढ़ा छा एहसान उम्मत ते उन जा गणा छा एहसान उम्मत ते उन जा गणा छा लिखियो पाक कुरान किताबत में अफजल सदाकत में आला इमामत में अफजल अबू बकर साईं खिलाफत में अफजल निभायो सजण सां सफ़र ऐं हज़र में रफ़ीक़े नबिया रफ़ाकत में अफजल।